फ़ाइज़ा अलीअ जे मदाहनि जो इंतज़ार ख़त्म। सिंध जी मन मोहींदड़ गुलकारा शादीअ खां पोइ ॿीहर राग जी दुनिया में वापसीअ जो ऐलान करे छॾियो। वधीक तफ़सील SS न्यूज़ जी हिन रिपोर्ट में। मासूम चेहरे ऐं दिलकश अंदाज़ सबब थोड़े वक्त में वॾी मशहूरी माणींदड़ गुलकारा फ़ाइज़ा अली शादी करण खां पोइ शोबिज़ जी दुनिया खां ग़ाइब आहे। पर फ़ाइज़ा अली जे परस्तारनि जो इंतज़ार ख़त्म थियण वारो आहे, छाकाणि त मन मोहींदड़ फनकारा फ़ाइज़ा अली राग जी दुनिया में वापसी जो ऐलान करे छॾियो आहे। नंढड़ी ॼमार में ई शोहरत जी बुलंदियुनि ते पहुतल फ़ाइज़ा अली पंहिंजे वीडियो पैगाम में मदाहनि खे ख़ुशख़बरी ॿुधाए छॾी आहे। मुझे फैंस के सहारे कमिश्नर आए अब्दुल हमीद साहब हाणे उन जी वाइफ आहे अलाए सिंगिंग कंदी या न कंदी, पर अल्हम्दुलिल्लाह उन जी इजाज़त आहे, सुठो कमु कयो ऐं मुंहिंजी इजाज़त सां कयो। अल्लाह साईं उनखे बि ख़ुशि रखे जो इजाज़त ॾिनी ऐं तव्हां सभिनीनि जो साथ हूंदो त इंशाअल्लाह। फ़ाइज़ा अली खे संदसि मुड़ुस पारां गुलकारी जो सफ़र जारी रखण जी मशरूत इजाज़त मिली वई आहे, जंहिंखां पोइ फ़ाइज़ा अली संदसि वर खे दुआऊं ॾींदे वाज़े कयो आहे त हाणे हू फ़क़ति मयारी कमु कंदी। यादि रहे त फ़ाइज़ा अली पंहिंजी शादी जे करे पिणु काफ़ी ॾींहंनि ताईं मीडिया ते छायल रही।